ही सोंडा जी तमाम कदीमी पहाड़ी जिते कब्रस्तान सोंडा जो है मशहूर कब्रस्तान तारीख़ी जी किताबन में तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो सोंडा जो तारीख़ी कब्रस्तान। ये हमाद भी गॾु आहे मूं सां मोहम्मद अली जैं को वठी आयो मूंखे अॼु उहो बि गॾु आहे ऐं पहाड़ीअ जे बिल्कुलु मथे पट ते जेको आहे ईदगाह ठहियलु आहे ऐं हमाद चए पियो त उहो साईं ॾिसण वटि आहे ऐं असां जेॾी महिल ईद जी निमाज़ पढ़ंदा आहियूं त कमाल जो हुते मंज़र हूंदो आहे जुमे जी निमाज़ में। सो वाक़ई ॾिसूं था ऐं असां चाहियूं था त तव्हां बि इन शयुनि जो दीदार वठो ऐं तारीख़ी शयुनि सां लाॻापो रखियो त जीअं तव्हांखे ख़बर पवे त असांजे सिंधी क़ौम केतिरा सदियूं साल मुख़्तलिफ़ माण्हुनि सां पाण भोॻियो आहे, तकलीफ़ूं सुठियूं आहिनि। हीअ हुई अंग्रेज़नि जी ठहियलु हिकिड़ी काई ऑफिस, मां सम्झां थो जेका शायदि हुनजी बैठक या बैरक हूंदी जिते ॿ टे कैदियुनि खे बि रखी सघनि था ऐं नंढो हिकिड़ो थाणो बि थी सघे थो, नंढड़ी हिकिड़ी चौकी बि थी सघे थी। हीअ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि ते दामान रखण जे लाइ, माण्हुनि खे हिसाइण जे लाइ पहाड़ियुनि ते मथे मथे जाइनि ते ठाहे छॾंदा हुया त जीअं हेठों माण्हू अचनि त असां हुन ते हमिलो करण में आसानी लॻे। पोइ हू जीअं छॾे विया त पोइ हिते वरी ऑफिस हुई कंहिं असांजे ॾेही माण्हुनि जी, कहिड़ी ऑफिस हुई साईं हमाद? यूनियन काउंसिल हुई। पोइ हाणे पाकिस्तान जी यूनियन काउंसिल जी ख़बर आहे तव्हांखे त उहे वरी पोइ कीअं त अदारनि खे ठाहिनि ऐं ख़ूबसूरत कनि ऐं उन्हनि यूनियन काउंसिल वारनि बि हेॾी वॾी तारीख़ी हिकिड़ी बैरक खे या तारीख़ी जॻह खे दबा बर्बाद करे ऐं हुन में थी सघे थो 20-25 दफ़ा कूड़ियूं जेको आहे सो मरबत जूं रसीदूं ठाहे लखे रुपया बजट खाई हलिया विया, वरी वञी कंहिं ॿिए हंधि ठाराई अथऊं यूनियन काउंसिल। ऐं हिन सोंडा जी यूनियन काउंसिल किथे आहे? कींझर जे किनारे ते खणी विया आहिनि। हाणे काॾे कींझर ऐं काॾे साईं सोंडा जो इलाइक़ो, सो हाणे केरु चवे हिन माण्हुनि खे, छो त कींझर वरी हिकिड़ो शहर बि आहे, हज़ारनि जी तादाद में रोज़ माण्हू हुते अचनि था पिया ऐं ही तारीख़ी माॻ आहिनि। तव्हां ॾिसो हाणे असां पहाड़ी ते चढ़ी चुका आहियूं ऐं थकावट बि थिए थी ऐं हीअ आहे सोंडा जी ईदगाह जिते मां तव्हांखे वठी आयो आहियां। हीअ हमाद जॾहिं ॿुधायो त तमामु वॾो ज़बरदस्त माॻ आहे, निमाज़ पढ़ण में मज़ो ईंदो ऐं बिल्कुलु पहाड़ीअ जे चोटीअ ते आहे ऐं जेको पट आहे पहाड़ी जो मथियों हिसो, उन मथे हिसे जे पट ते ठहियलु आहे। हीअ ॾिसो त ईद में तक़रीबन हिते 4000 चए थो मां त माण्हू अची सघनि था। ऐं हीअ आहे उहा मस्जिद जेका तव्हां ॾिसी सघो था ऐं तव्हां चवंदो त विच में इहो थंबो छाजो ठहियलु आहे, हिते वरी ॿियो हिकिड़ो पेशवाम बीहंदो आहे जेको वरी पोइ जमात खे ज़ोर सां आवाज़ु ॾेई ऐं मुकबर जेको पोइ बीहंदो आहे। हीअ अॻियों जामा मस्जिद जो पेशवाम हिते हूंदो असल में ऐं ॿियो पेशवाम हुते हूंदो पोइ हिते, त जेको अल्लाह अकबर या तकबीर जा नारा हणी पोयनि निमाज़िन खे निमाज़ पूरी कराईंदो। ऐं हीअ पोइतों कुझु घर ठहियल आहिनि, कुझु झुगियूं ठहियल आहिनि ऐं जेके माण्हुनि जे समाजी तौर ते हेठि मथाईअ खे ज़ाहिर करे रहियूं आहिनि त कहिड़ा माण्हू। हू परियां ॾिसो त कींझर ढंढ तमामु पोइते तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, इहा कींझर ढंढ आहे ऐं तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ी ढंढ आहे कींझर। ऐं कींझर ढंढ सां जेको तारीख़ी इश्क जो किसो बि आहे, उहो किसो साईं कहिड़ो आहे इश्क जो? नूरी जाम तमाची। सो हाणे नूरी जाम तमाची, नूरीअ जे करे जेको आहे सो जाम तमाची आहे जेका ढल वठंदो हुयो उहा ढल ख़तमु करे छॾियईं ऐं हिननि खे मुफ़्त में मच्छी मारण जे लाइ ऑर्डर कढी छॾियईं जॾहिं नूरी सां हू परिणियो। त इहो नंढड़ा किसा आहिनि तारीख़ी तौर ते। तव्हां ॾिसो त हिकिड़ी औरत सिंधी हिकिड़े वॾे बादशाह, छा न उन वक़्तु बादशाह महलनि में औरतूं हूंदियूं,
पर कीअं हिकु मज़दूर अणपढ़ियल औरत हुनखे पंहिंजो मोती ऐं ग़ुलाम बणाए छॾियो ऐं सॼे जो सॼे पंहिंजे कुटुंब ऐं कबीलनि जा जेको आहे सो टैक्स जेके वठंदा हुआ उहे माफ़ु कराए छॾियईं ऐं उन सां परणी करे पटराणी बि थी। सो इहे सिंध जूं ॾाहूं औरतूं हुयूं जिन पंहिंजी जदोजहद कई, महिनत कई ऐं वॾनि वॾनि बादशाहनि खे झुकाए विधो। ऐं तव्हां जॾहिं राजा ॾाहिर जो किसो पढ़ियो हूंदो त उन में बि तव्हांखे नज़र ईंदो त मोहम्मद बिन कासिम जूं जेके औरतूं मुस्लमाननि वटि वयूं हुयूं पर मोहम्मद बिन कासिम ते इल्ज़ाम हणी ऐं उनजे वॾनि वॾनि जनरलनि खे माराए विधो हुयो। ऐं जॾहिं ख़बर पई त मां औरतुनि कूड़ ॻाल्हायो आहे त उन्हनि औरतुनि खे बि पोइ मारायो वियो। जिन औरतुनि चयो त एॾे वॾनि जनरलनि खे तव्हां असां दुश्मननि जे चए ते माराए विधो आहे, ताजुब आहे त तव्हां बादशाही कयो कीअं पिया। इहे तारीख़ी किताबनि में औरतुनि जा आयल जुमिला आहिनि। ऐं तव्हां अरबनि जी तारीख़ में पढ़ंदव त उहे औरतूं जेके ग़ुलाम थी वियूं हुयूं ऐं जिन साहबिन खे ॾिनियूं हुयूं, ताबईन खे ॾिनियूं हुयूं, त उहे ताबईन पिया चवनि त उन्हनि जूं औरतूं ऐं ताबईन चवनि पिया त एतिरियूं ॾाहियूं औरतूं हुयूं जो हिकमत जा दर्स असांजी औरतुनि खे ॾींदियूं हुयूं। सो हिकमत जो मर्कज़ रहियो सिंध, तालीम जो मर्कज़ रहियो सिंध। सो हीउ सिंध आहे ऐं हू जेको आहे दरियाए सिंध जो किनारो आहे। जॾहिं जाम उन्हनि सां जंग थी मोहम्मद तुग़लक जी त तव्हां ॾिसो त हीअ उहे इलाइक़ा आहिनि जिते असां बीठा आहियूं। ऐं हीअ सिंधु दरिया जा कपर ऐं किनारा आहिनि, परतों पट ॾिसो था तव्हां हिन जो सिंधु दरिया जो, असां पहाड़ी ते बीठा आहियूं। सो इहे तारीख़ी माॻ आहिनि जेके असां सभिनी खे विसारणु न घुरिजनि। ऐं तव्हांखे बि गुज़ारिश आहे त अहिड़े क़िस्मनि जा मूवीज़ भरे ऐं रिकॉर्ड करे पंहिंजे चैनलनि ते रखो। ऐं मुंहिंजे चैनल SBT TV खे कतई बि जेको आहे सो सब्सक्राइब न कजो, छो त हीउ मश्किरो चैनल कोन्हे। तव्हां मश्किरनि चैनलनि खे जेको आहे सो सब्सक्राइब कंदा आहियो, इल्मी चैनलनि खे सब्सक्राइब न कंदा कयो। वॾी महिरबानी, तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी। अस्सलाम वालेकुम।